गुरबत ॿियो महांगाई गरीब माण्हू वञे त वञे काॾे गरीब माण्हू सिंध असेंबली वञे छो त हुते गुरबत न अमीरी आहे महांगाई न सस्ता पाहे जिका चाहे आम गरीब होटल में 50 रुपए मिले थी उहा ही चाहे सिंध असेंबली जी कैंटीन में 5 रुपए मिले थी। अच्छा अच्छा सजा कलर करे कारो कई वेठी आहिनि ऐं वरी चवे थी तांजा त मुंहिंजी उमिरि ई छा आहे ॾाढी हवा जी नंढी भेण थी लॻे वणे न वणे विचां गिरहो खड़े हले तो आयो छा दिलाया छो न जा मुंहिंजी 25 सालनि जी पगार रहियल ई बाबल ॾे उहा पगार मां तोखां वठण आयो आहियां हा ॻाल्हि आहे सिधी उहा पगार ॾे या संग ॾे लखन जी ॻाल्हि कई अथई मिठल मिठा लखन जी ॻाल्हि कई अथई ओ इते रखेस जवान जा पुट अम्मा हाणे ॾे जवाब पगार रहियल त अधे वलूअ ॾे संग ॾियांस मां छो काथों जो इंसाफ़ आयो इहो वलूअ जी मिल्कियत के वटा मूं वटि मां वलूअ जी भेण आहियां उन जे मिल्कियत ते मुंहिंजो हक़ आहे मुंहिंजो त को बापल जे कर्ज ते वरी खतरनि जो हक़ आहे छा मां चवां थो असुल 25 सालनि जी पगार हिते रख हिते 25 सालनि जी पगार माना 25 करोड़ रख हिते न त फल थाणे ते ओ इहे गस मुआ मसे अकुलायो थई या सुघड़ का उधारो वठी आयो आही अम्मा डीस न जवाब हाणे हा जवाब तस न संग ॾियास न पगार न इहो त जुल्म आहे न अम्मा जे तू अज बधजी वई न त बे डी मां मिठल सां ढोल वजाए शादी कंदी साए पोइ तुझे मुंह में छा रहंदो बुधा हाणे सिज बियोला खां भरंदो इसी राधा से निकाल के भी हाँ टोनीअ जो दिमाग़ भी सफ़ा ख़राब थी वियो आहे अकुल त अथसी कोन हाणे शुनास भी कोन रही तस हाँ सेठ धनु जे कॾहिं फौरन हुन जो इलाज न करायो न त पोइ कुछ भी थी सके तो हाँ कल मुंह में भी हथ विधा आई ऐं सुभाणे तो में भी हथ विझी सके तो मुंह में छो न गुली हू रुगो मश्करन जी माइन के तो ॾिसे न त जज़्बाती थी तो वञे अचो त हली सेठ धनुअ सां मिलूं ऐं उनखे हली चऊं त धारियनि खे ॻोठ मां तड़े कढे ठीकु आहे त पोइ हली सभु खां पहिरियां मश्करन खे गॾु था कयूं जल्दी कर हलिया अब तो भी न मुझे हलिया सोप सीरियल मश्करन जो गोठ सीजन 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।